अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भलीगार दादू रिपोर्ट हाकिम मशहूरी दादू भरसा खुदाबाद थाने जे अदगोट पारो जो खूह में संगावती तकरार तां क़तल थी वियल भाउ ऐं भेण जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मक़तूलनि जे वारसनि मर्दनि ऐं औरतुनि हथनि में पाक कलाम खणी दादू प्रेस क्लब आॾो धरणो हयो। मक़तूल भाउ ऐं भेण कज़बानो चांडियो ऐं शहज़ादो चांडियो जे वारसनि अलाह बचाई चांडियो, शहमीरा, मोहरम, भावल, मज़हर चांडियो ऐं ॿियनि धायूं ते 3 साल अॻु जवाबदार बादल चांडियो, शहबाज़, अमीर बख्श चांडियो ऐं ॿियनि नारी कज़बानो जो संग घुरियो। इनकार ते नारी खे कुहाड़ियूं हणी क़तल कयो वियो। नारी कज़बानो जे केस तां हथ न खणण तां जवाबदार नारीअ जे भाउ शहज़ादो चांडियो खे 6 ॾींहं गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वाक़िए जो केस दाख़िल न हुजण बावजूद पुलिस कातिल गिरफ़्तार नथी करे। कातिल केस तां हथ खणण ऐं राजूनी करण जे लाइ हिरासत करण सां गॾु ग़रर नतीजा भोगण जूं धमकियूं ॾियनि पिया। मुज़ाहिरीन IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू समेत वस वारनि खां मुतालबो कयो त कातिलनि खे कानून जे कटहरे में आणे संदनि सां इंसाफ़ कयो वञे।